वाक़ियो आहे। इमाम ज़ैनुल सोना जॾहिं मुंहिंजा दोस्तो हज जे लाइ रवाना थिया आहिनि, जॾहिं मके जे लाइ रवाना थिया आहिनि, इहराम वठी जॾहिं इमाम ज़ैनुल सोना मके ॾांहुं हलिया, अल्लाह करीम शब तव्हां असांखे मको ॾेखारे, रब तव्हां असांखे मदीनो ॾेखारे। मुंहिंजा दोस्तो जॾहिं इहराम इमाम ज़ैनुल सोने बदलतो त साईं ख़ौफ़ ज़दा नज़र अचनि पिया, पूरी जिस्म में ॾकिणियूं पइजी वियनि, चेहरे में ख़ौफ़ जा आसार नज़र पिया अचनि, अखियुनि जा लुड़कन पिया बीहनि। चयो साईं इहराम ॿधी वञी थो काबे जे दीदार जे लाइ, हज जे लाइ ॿधो वञी, ख़ुशीअ जहिड़ी ॻाल्हि आहे। काबे जो तवाफ़ कंदासीं, हजरे अस्वद खे चुमंदासीं, आबे ज़मज़म पीअंदासीं, तूं असांजो अॻवान आहीं, असां तुंहिंजा मुरीदो ख़ादिम तोसां गॾु आहियूं, पोइ भला छो भला ख़ौफ़ ज़दा आहियो? वाह मुंहिंजा सोना इमाम ज़ैनुल आबिदीन महबूब जो घरानो दुश्मननि जी आॾो जे करे ईंदो हुयो त जीअं शींहं जानवरनि खां नटजंदा आहिनि, महबूब जा बच्चा ईअं दिलेर हूंदा हुया। पर जेकॾहिं अल्लाह जे इबादत जे लाइ रब जे हुज़ूर में जॾहिं उथंदा हुया त ख़ौफ़ ज़दा थी वेंदा हुआ, डिॼी वेंदा हुआ महबूब जा आल बैत बचड़ा। दुनिया वारनि खे सबक़ सेखारियऊं, पंहिंजे नसब ते, पंहिंजे इल्म ते, पंहिंजे परहेज़गारीअ ते, पंहिंजी इबादत ते नाज़ न कजो, पंहिंजे रब जो ख़ौफ़ दिल में रखंदा रहो। साईं छो था रो, छो भला परेशान आहियो? अहिड़ा बचण खां पोइ तव्हांजा ख़्यालात मटिजी विया, कैफ़ियत तव्हांजी मटियल आहे। जीअं माण्हुनि पुछा कई तीअं सुन इमाम ज़ैनुल आबिदीन उछूं ॻाल्हि रोअण लॻा। चयोसीं छो था रो? पाण फरमायो त मूंखे इहा ख़ौफ़ आहे, इहा मूं ज़ैनुल आबिदीन खे ख़ौफ़ आहे, इहा आजिज़ी आहे। मूंखे इहा ख़ौफ़ आहे जॾहिं हाजी सगुरा वेंदा आहिनि काबतुल्लाह जे तवाफ़ जे लाइ, काबे जॾहिं तवाफ़ कंदा आहिनि पोइ चवंदा आहिनि त लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक ला शरीक लक लब्बैक। लब्बैक जी माना आहे त मां हाज़िर आहियां, मुंहिंजा मौला मां हाज़िर आहियां। मुंहिंजा दोस्तो इमाम ज़ैनुल आबिदीन सुणे फरमायो रब बेनियाज़ आहे, रब बेनियाज़ आहे। मां उते वञी जेकॾहिं वॾी आवाज़ सां चवां त लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक, मां रोआं थो इन जे लाइ त रब काइनात बेनियाज़ आहे। मतां काबे मां आवाज़ अचे, मतां गई गई भी आवाज़ अचे, ए ज़ैनुल आबिदीन तुंहिंजे लब्बैक जी असांखे ज़रूरत न आहे, परवाह न आहे, असांजे काबे खां निकिरी वञ। मूंखे इहा ख़ौफ़ आहे जो रब करीम बेनियाज़ आहे, अलाए मुंहिंजे लब्बैक खे क़बूल कंदो अलाए कोन कंदो। मां त लब्बैक चवंदुसि, मां अल्लाह जो हुज़ूर में वञी हाज़िर थींदुसि, लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक मां चवां, पर रब काइनात बेनियाज़ आहे। ज़ैनुल आबिदीन जे लब्बैक खे रब क़बूल करे अलाए न, इन ख़ौफ़ में आहियां। मुंहिंजा दोस्त इहे ॻाल्हियूं कंदे इमाम ज़ैनुल आबिदीन ॾाचीअ था रोंदे रोंदे बेहाल थी करे हेठि किरिया। सुभान अल्लाह, ॾाची था हेठि किरिया। बाक़ी जेका बि मंज़िल कयूं मुंहिंजा दोस्तो, तवाफ़ कयूं, काबे तवाफ़ कयूं, सफ़ा मरवा ते हलिया, मिना में हलिया, मुज़दलिफ़ा ते हलिया आहिनि, मुंहिंजा दोस्तो हज जा अहकाम अदा कया अथनि, पर इमाम ज़ैनुल आबिदीन जा अल्फाज़ ॾाढा न पिया निकिरनि, अखियुनि जा लुड़क न पिया बीहनि। इहो मुंहिंजो महबूब जो बचिड़ो ख़ाइफ़ बि हुयो, अल्लाह खां डिॼण वारो बि हुयो। तो असां वटि न निमाज़ न रोज़ो न इबादत का शइ न आहे, को बि गंद मथी आहे, को बि गंद मथी आहे। मुंहिंजा दोस्तो अल्लाह ताला जल्ल शानो फरमायो त मूंखे उहे गाना पसंदि आहिनि न, मूं रब करीम खे गाना पसंदि आहिनि न। यमशून अलल अर्दि हौना, जॾहिं ज़मीन ते हलंदा आहिनि वॾा ई आकड़ सां न हलंदा आहिनि, गर्दन झुकाए आजिज़ी सां हलंदा आहिनि, इहे गाना अल्लाह जे प्यारा हूंदा आहिनि। वो इमाम ज़ैनुल आबिदीन हो, सोने अब्दुल कादिर जीलानी साईं जे बारे में भी वाक़ियो अचे। सोने अब्दुल कादिर जीलानी साईं जन वाक़ियो अचे, हिकिड़े बुज़ुर्ग ॾिठो त काबे जे ग़िलाफ़ खे चंबड़ियल आहे,
पर्दो आयल आहे रुका हिजाब में आमो ढकियल आहे काबे जे गिलाफ के चंबड़ियल आहे जदो मुंहिंजा मौला ए मुंहिंजा करीम रब जेकॾहिं अमल तो वटि क़बूल आहिनि तो बिस्मिल्लाह पर मुंहिंजा मौला जेकॾहिं मुंहिंजा अमल तो वटि क़बूल न आहिनि त क़यामत जे ॾियारे मूंखे अखियुनि खां नाबीन करे उतारजे मुझा मौला क़यामत जे ॾियारे अखियुनि खां नाबीन करे उतारजे अंधो करे उतारजे मुझा दोस्तो हिकिड़ी बुज़ुर्ग आवाज़ सुञा तूं अॻिते वधी वञी हुनखे चवणु लॻो जॾहिं चई त साईं तव्हां केरु आहियो तुझे दर्द रोण में आवाज़ में जेका दर्द आहे उन में जेका मिठास आहे उन में अजीब कैफियत आहे तुझी छूटा चोट मौला जे करे मुंहिंजा अमल तोड़ क़बूल आहिनि त बिस्मिल्लाह त मूंखे क़यामत जे ॾियारे अखियुनि खां नाबीन करे उतारजे पाण फरमायूं त अना अब्दुल कादिर जीलानी मां अब्दुल कादिर जीलानी आहियां अल्लाह अकबर कबीरा साईं ही सिंध कॉलोनी वारा तव्हां सां मोहब्बत था रखनि पूरे पाकिस्तान वारा तव्हां सां मोहब्बत था रखनि पूरी दुनिया वारा अणॾिठे तव्हांजा मुरीद था सॾाइनि तव्हांजी शफ़ाअत में उमेद था रखनि क़यामत जे ॾियारे तव्हांजी शफ़ाअत में उमेदवार आहिनि साईं तव्हां भला ईअं छो था चओ सोणे अब्दुल कादिर जीलानी फरमायो त अल्लाह खे कंहिंजी इबादत जी परवाह न आहे बाबा अल्लाह के के नमाज की परवाह ना है के रोज़ा की परवाह ना है के परहेज़गारी तकवा की परवाह ना है रब्बे कायनात बेनियाज़ा मां इन्ने करे रोई अल्लाह का दुआ तो घुरा मुझा मौला जे के मुझा अमल कबूल ना है तो क़यामत जे ॾियारे दुनिया वारनि जा मूंखे शर्मंदा न कजे अखियुनि जो नूर भली सके हां आहे तो असां वटि का अमल असांजो मुर्शिद जेका आहे मुर्शिद तो रोई अल्लाह के दरबार में दुआऊं तो गुरु मौला मोट अमल नाही पर फज़ल कजे हां सल्लल्लाहु अलैहि